टंडो गुलाम हैदर मां खे ख़बर ॾींदा हलूं त टंडो गुलाम हैदर जे यूथ अॻुवाण ज़िले टंडो मोहम्मद खान, रईस हिदायतुल्ला चांग, महबूब खान चांग, साबका चेयरमैन टाउन कमेटी टंडो गुलाम हैदर, पीपल्स पार्टी टाउन कमेटी गुलाम हैदर, सदर मोहम्मद इसाक जगसी जे मान में टाउन कमेटी टंडो गुलाम हैदर जे वार्ड नंबर 1 फाज़ल टाउन में वडेरो गुलाम नबी तरफ़ां शानदार आजियाणो ॾिनो वियो। आयल महिमान खे सिंध जी सकाफ़त अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया आहिनि। इन मौके ते महबूब अली नोतकाणी, सरदार गुल हुसैन कीरियो, सदाम हुसैन चांडियो, मक़सूद अहमद भंबरो, मोहरम अली, शाइर अरबाब चांग ऐं ॿियनि बिरादरी जे मौजूद माण्हू मौजूद हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।